नाज़रीन खबरों जो सिलसिलो जारी है। खबरों के शामिल करने खबर शामिल करें एडिशनल ब्यूरो चीफ सख्तर रिपोर्ट गुलाम कादिर शेख कुंभलग गोठ आहदी खान मेराणी जे स्कूल GPS मीर खान मोहम्मद UC टालपुर वॾा ही स्कूल 2012 में 2 कमरा तामीर थिया जेकी हिन माल स्कूल जी हालत ज़बून हाल जो शिकार थी चुकी है। हिन स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद मोहम्मद रज़ा कियो चयो त असां काफ़ी अरसे TO साहब के असांजी रिपोर्ट ॾिनल आहे। हिन वधीक चयो त हिन स्कूल जी मालिकी कई वञे त जीअं ही गुलनि जहिड़ा ॿार तालीम जे ज़ेवर सां संवारजी सघनि। असां